भले हिते त सियान करण जे लाइ मुल्क भरियो पियो आहे, पोइ मां जायो वतां थी ॿियनि जे घरनि में भिटकंदी। वाह जो ग़रीबनि जो रत चूसे चूसे माल गॾु कयो अथनि। हाय पोइ जहिड़ी खैरा एतिरा ॾींहं किथे हुई, हवेलीअ जो रुख बि न कई। पर ख़ैर हाणे त ख़बर पई, रुगो खैरा जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे। अॼु खां पोइ रोज़ पई ईंदसि, जेसीं ताईं हवेलीअ जा समूरा ठाव ठिकरनि में न बदिलाईंदसि न, तेसीं ताईं हिकु ॾींहुं बि कान घुसाईंदसि। हवेलीअ जो अहिड़ो त अशर कंदीसांसि जो मुंहुं मां जान छॾाइण लाइ जीजा रही सके क़ुरान खणी विझंदी त खैरा जो कमु करे त मां जान छुटे। न त हवेली कुझु ॾींहंनि में ई खंडर बणिजी वेंदी। अहिड़नि माण्हुनि सां ईअं ई कबो आहे, तॾहिं जल्दी कमु करे ॾींदा, न त जी जीजा। अॼु वॾा पेर कया थी, ख़ैर त आहे माई खैरा? अरे जीजा रुगो खैरा जे सिर ॾे ख़ैर आहे, बाक़ी ख़ैर कोन्हे को। मर्दनि मुल्क ॿारे छॾियो आहे। मर्दनि खे अलाह साञा ॾे, तूं ऐं असां छा थियूं करे सघूं? सभु कुझु जीजा, सभु कुझु। इहो घर ठाहिणो ड्राहिणो औरत जे ई हथ में हूंदो आहे। जीजा मूं जहिड़ी कनीज़ी चाहे त मुल्क ॿारे बि सघे थी, ठारे बि सघे थी। तूं त हिन हवेलीअ जी राणी आहे, राणीअ जे हथ में छा नाहे? मञा थी मां हवेली जी राणी आहियां, पर इहो शायदि तूं विसारे वेठी आहीं त राणीअ खां मथां बादशाह हूंदो आहे। काथेड़ी जीजा, बादशाह मिड़ई नाले जा आहिनि, बाक़ी सॼो कमु त राणियूं ई कंदियूं आहिनि। जीजा मां ईअं त कोन थी चवां त तूं सॼो मुल्क को ठारे सघे थी, ऐं मुल्क खे हाणे खणी खॾ में ॻोठ जो मसलो त हल करे सघे थी। पर जे तूं सचाईअ ते चढ़े, पर जीजा जे तुंहिंजूं अखियूं ईअं पूरियल हूंदियूं त पोइ इहा ॻोठ में लॻल बाहि न रुगो असां ग़रीबनि जा झुगा साड़ींदी, पर हिन हवेलीअ खे बि साड़े राख करे छॾींदई। सभु सम्झां पई खैरा, पर मां बेवस ऐं लाचार आहियां। मिठल अॻियां मुंहिंजी हिक बि कान थी हले पई। पोइ खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, पोइ ठीकु आहे माई। खैरा जीजा बेवस त हवेलीअ जूं नौकरियाणियूं हूंदियूं आहिनि। हा जे तूं एतिरो बेवस ऐं लाचार आं त पोइ माईअ चवण ते टेड़ छो थी वठई? जे तुंहिंजी इज़त करे तोखे जीजा जीजा चवऊं थियूं त अहिड़ा कम बि त करे ॾेखार न। ॿुधी न माई, कम जुअन वारा मथे में ख़ासि करे मुर्सनि जा पटका लहराइण, ऐं असां वरी हिन खे इज़त मान ॾेई जीजा जीजा पिया कयूं। न त कहिड़ो लाचार आहे असांखे इज़त ॾियण जो माई? हा जॾहिं न जीजा जहिड़ा कम करे ॾेखारी, पोइ खैरा हली ईंदी तोखे इज़त ॾियण जे लाइ। जॾहिं त ख़ुशि हुज पंहिंजे ख़र्च ते माई। वॾी उमेद करे आई हुअसि त हवेलीअ मां कमु कराए ईंदसि, पर मूंखे कहिड़ी ख़बर त असां खां बि वधीक लाचार हिते वेठी आहे। मूंखे ऑर्डर मिली वियो आहे मीर खे ख़तमु करण जो। पोइ देर छा जी, कढीस रातो रात खणी वञी जंग में मुक़ाबलो ॾेखार। रईस इन कम जा 5 लख वठंदो साईं। दाऊद रक़म तमामु घणी आहे। सिर्फ़ तुंहिंजे दुश्मन जी जान जी क़ीमत नाहे, पर तुंहिंजी ज़िंदगी जी बि क़ीमत आहे। दाऊद मिठल ख़ान एॾो कमज़ोर बि नाहे जो अहिड़ा गिदड़ शिकार कनि। रईस मञी या न मञी, पर मीर गिदड़ न शींहं आहे, शींहं। उनखे असां धोखे सां पिंजरे में बंदि कयो आहे। जे इन पिंजरे मां मूं आज़ादु कयो त इहो शींहं सभ खां पहिरियां तुंहिंजो शिकार कंदो। इन्हीअ करे मूं तुंहिंजी ज़िंदगी जी बि क़ीमत लॻाई आहे। ठीकु आहे, पैसा तोखे मिली वेंदा, तूं कमु करे छॾ। न रईस, इन्हनि पैसनि में सिर्फ़ु मुंहिंजो हिसो नाहे, पर घणनि खे राज़ी करणो पवंदो। मूंखे त तव्हांजे मथां एतबार आहे, पर ॿिया त मुंहिंजे मथां एतबार न कंदा। इन्हीअ करे पैसा अॻु में घुर्जनि। दाऊद जिते बि चई, जंहिं वक़्तु बि चई, पैसा तोखे उते ॾियां। अॼु ई पैसा मुंहिंजे अकाउंट में जमा कराए छॾ त राति मां तोखे इहो कमु करे ॾियां। ठीकु आहे, मां पहिरियों वञी इहो कमु थो कयां, पर ॿुध दाऊद, कमु अहिड़ो कजांइ जो मुंहिंजे दुश्मन जो चहिरो सुञाणप खां ॿाहिरि हुजे। रईस सभु भ्रष्ट मूं वारा हणंदासूंसि,
वो तो बस न दाऊद पोइ तैयारी कर, अध कलाक में पैसा तुझे अकाउंट में मिलंदा। बस